नाज़रीन हेडलाइंस अवां ॾिठियूं हिते ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करण नालो कराची खां। कराची जी एहतसाब अदालत आगा सिराज दुरानी खे आमदनी खां वधीक असासन वारे केस में अदालती रिमांड ते 23 डिसंबर ताईं जेल उमाणे छॾियो आहे। ख़बर जे हवाले सां अवांखे अपडेट कंदा रहूं त सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी ख़िलाफ़ दाख़िल आमदनी खां वधीक असासन वारे रेफरेंस ते नेब अदालत में ॿुधणी थी। ॿुधणी दौरान नेब प्रोसिक्यूटर अदालत के बुधायो तो सुप्रीम कोर्ट आगा सिराज दुरानी की जमानत रद्द कई हुई, तंहिं करे अदालती रिमांड ते खेस जेल उमाणे वञे। आगा सिराज दुरानी के वकील अदालत के बुधायो तो हुनन पान नेब आडो सरेंडर कयो आहे, जंहिं ते अदालत आगा सिराज दुरानी का पुछाणो कयो त को मसलो त नाहे। वकील चयो त आगा सिराज दुरानी रज़ाकाराणे नमूने पान के नेब हवाले कयो हो। अदालत धुरिन जो मौक़िफ़ ॿुधण बैदि आगा सिराज दुरानी के अदालती रिमांड ते 23 डिसंबर ताईं जेल उमाणे छॾियो आहे। हिकु भेरो ॿीहर ख़बर जे हवाले सां अवांखे आगाह कंदा हलूं त कराची जी एहतसाब अदालत आगा सिराज दुरानी के आमदनी खां वधीक असासन वारे केस में अदालती रिमांड ते 23 डिसंबर ताईं जेल उमाणे छॾियो आहे। सिंध असेंबली के स्पीकर आगा सिराज दुरानी खिलाफ दाखिल आमदनी का वधीक असासन वारे रेफरेंस ते नेब अदालत में ॿुधणी थी। ॿुधणी दौरान नेब प्रोसिक्यूटर अदालत के बुधायो तो सुप्रीम कोर्ट आगा सिराज दुरानी की जमानत रद्द कई हुई।